ओम शांति। यदि मुझे तारीख है 1/8/2025। मेरा बाप दादा जो होता मीठी मीठी बार बाप की ता बार ही प्यारा है। बाप ताकि सुधारण लाए श्रीमदी ने सदा ईश्वर मध्य हली स्वयं के पवित्र ठाए। कृष्णा विश्व में शांति की स्थापना कदियों की विधि से थी। उत्तरार्ध जानदा है विश्व में शांति त महाभारत लड़ाई का पोइ थी, लेकिन हुनजे लाइ ताकि पहिरों ही तैयार थियणो। पंहिंजी कर्मातीत अवस्था खे ठाहिण जी महिनत करणी। सृष्टि के आदि मध्य अंत जो ज्ञान सिमरन करे बाप जी याद से संपूर्ण पावन ठहिणो आहे। तॾहिं सृष्टि जो परिवर्तन थींदो। त जीअं असां सृष्टि जो समय आहे, असां जेतिरो जेतिरो परिवर्तन थींदा वेंदासीं ओतिरो इहो सृष्टि परिवर्तन थींदी वेंदी। त कहिड़ी वॾी ज़िम्मेवारी आहे न। गीता अॼु अंधेरे में आहे इंसान। ओम शांति। इहे गीत भक्ति मार्ग जो ॻायल आहे। चईंदा आहिनि असां अंधेरे में आहियूं। हाणे ज्ञान जो टियों नेत्र ॾियो। ज्ञान मांगदा आहिनि ज्ञान सागर सां, बाक़ी आहे अज्ञान। चइबो बि आहे न, कलयुग में सभु अज्ञान जी आसिरियुनि में सुम्ही पए उहे कुंभकर्ण आहिनि। बाप चईंदा आहिनि ज्ञान त ॾाढो ई सिंपल आहे। भक्ति मार्ग में केतिरा वेद शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि, हठ योग आदि कंदा आहिनि, गुरु आदि कंदा आहिनि। हाणे उन्हनि सभिनि खे छॾिणो पवंदो आहे, छो जी उहे कॾहिं राज्य सिखलाए न सघनि। बाबा ई त राजा ई ॾींदा आहिनि, मनुष्य मनुष्य खे ॾेई न सघनि। परंतु उन्हनि जे लाइ ई सन्यासी चईंदा आहिनि काक विष्टा समा सुख, छो जी ख़ुदि गरबा छॾे भॼंदा आहिनि न। ये ज्ञान सिवाय ज्ञान सागर बाप जे ॿियो कोई ॾेई न सघंदो। ये राजयोग भगवान ई सेखारींदा आहिनि। मनुष्य मनुष्य खे पावन ठाहे न सघे। पतित पावन हिकु ई बाप आहे। मनुष्य भक्ति मार्ग में केतिरा फसियल आहिनि न। जन्म जन्मांतर सां भक्ति कंदा ई आया आहिनि। सनानु करणु वेंदा आहिनि। ईअं न कि सिर्फ़ु गंगा में सनानु कंदा आहिनि, जाते बि पाणी जो तालाब आदि ॾिसंदा आहिनि त उनखे बि पतित पावन सम्झंदा आहिनि। हिते बि गौमुख आहे न, झरने सां पाणी ईंदो आहे। जीअं कुएं में पाणी ईंदो आहे त उनखे पतित पावनी गंगा थोरी चईंदासीं। मनुष्य सम्झंदा आहिनि इहे बि तीर्थ आहे। जाते बि पाणी निकिरे उते गंगा सम्झी सनानु करो त उहो तीर्थ आहे। ॾाढा मनुष्य भावना सां अची करे वञी करे सनानु आदि कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि ज्ञान मिलियो आहे न, तव्हां बतलाईंदा आहियो त बि मञंदा न आहिनि। पंहिंजो देह अहंकार आहे। असां एतिरो शास्त्र पढ़िया आहियूं। बाप चईंदा आहिनि इहे पढ़ियलु उहे सभु भुलिजी वञो। हाणे हिननि सभिनि ॻाल्हियुनि जो मनुष्य खे कीअं पतो पए, इन करे बाबा चईंदा आहिनि ईअं पॉइंट्स लिखी करे एरोप्लेन द्वारा किरायो। जीअं अॼुकल्ह चईंदा आहिनि न विश्व में शांति कीअं थिए। कोई राय ॾिनई त उन्हनि खे इनाम मिलंदो रहंदो आहे। हाणे उहे शांति जी स्थापना त करे न सघनि। शांति आहे किथे, पूरी प्राइज़ ॾींदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो विश्व में शांति त हूंदी आहे लड़ाई खां पोइ। ये लड़ाई त कोई भी समय लॻी सघंदी आहे। अहिड़ी तयारी आहे न, सिर्फ़ु तव्हां ॿारनि जी ई तयारी आहे। जॾहिं तव्हां ॿार कर्मातीत अवस्था खे पायो, इन में ई महिनत आहे। बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो ऐं गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहो। सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान सिमरन कंदा रहो। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहो। सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान सिमरन कंदा रहो। तव्हां लिखंदा बि आहियो ड्रामा अनुसार कल्प पहिरियों मुआफ़िक विश्व में शांति स्थापना थी वेंदी। तव्हां इहे बि सम्झाए सघंदा आहियो कि विश्व में शांति त सतयुग में ई हुई। हिते ज़रूरु अशांति ई रहंदी न, परंतु कई आहिनि जो तव्हांजी ॻाल्हियुनि ते विश्वास न कंदा आहिनि।
छो जो उन्हनि खे स्वर्ग में अचिणो ई न आहे, है न। विश्व में शांति, सत्युग में हुई ते अशांति आहे, त श्रीमत ते हलंदा ई न आहिनि। हिते बि ॾाढा आहिनि जो श्रीमत ते पवित्र न रही सघंदा आहिनि पंहिंजे ब्राह्मण परिवार में। ऊच ते ऊच भॻवान जी तव्हांखे मत मिलंदी आहे न, ऊच ते ऊच भॻवान जी तव्हांखे मत मिलंदी आहे। कोई जी चलन सुठी न हूंदी त चईंदा आहिनि न तव्हांखे ईश्वर सुठी मत ॾे। हाणे तव्हांखे ईश्वर मत ते हलणो आहे। बाबा चईंदा आहिनि 63 जनम त विषय सागर में गोता खाधा। ॿारनि सां ॻाल्हि कंदा आहिनि न, ॿारनि खे ई बाबा सुधारंदा न, सॼी दुनिया खे कीअं सुधारंदा। ॿाहिरां वारनि खे चईंदा आहिनि ॿारनि खे सम्झायो, ॿाहिरां वारनि जे लाइ चईंदा आहिनि ॿारनि सां सम्झो। बाबा ॿाहिरां वारनि सां ॻाल्हि थोरी कंदा आहिनि, बाप त ॿारनि सां ई, बाबा खे त ॿार ई प्यारा लॻंदा न, सतेला ॿार थोरी लॻंदा। लौकिक बाप बि सपूत ॿारनि खे धन ॾींदा आहिनि। सभु ॿार समान त न हूंदा आहिनि। बाबा बि चईंदा आहिनि जो मुंहिंजा ठहींदा आहिनि उन्हनि खे ई मां वरसो ॾींदो, है न। लौकिक बाप बि सपूत ॿारनि खे धन ॾींदा आहिनि। सभु ॿार समान त न हूंदा, सभु ॿार समान त न हूंदा। बाप बि चईंदा आहिनि जो मुंहिंजा ठहींदा आहिनि उन्हनि खे ई मां वरसो ॾींदो। ॿाहिरां वारनि सां बाबा छो ॻाल्हाइनि, जो मुंहिंजा न ठहींदा उहा हज़म न करे सघंदा न, त पोइ टाइम वेस्ट थी वेंदो न, श्रीमत ते हली न सघंदा। उहा आहिनि जीअं भॻत। बाबा त ॾाढनि खे ॾिठो आहे न, कोई वॾो सन्यासी ईंदो आहे त ॾाढा उन्हनि जा फॉलोअर्स हूंदा आहिनि, फंड इकट्ठा कंदा आहिनि, पंहिंजी ताक़त अनुसार फंड्स निकारंदा आहिनि। हिते बाप त ईअं न चईंदा न फंड्स इकट्ठो करो न, हिते त जो बीज बोईंदा 21 जन हुनजो फल पाईंदा। मनुष्य दान कंदा आहिनि त सम्झंदा आहिनि ईश्वर अर्थ कंदा आहिनि, ईश्वर समर्पण कंदा आहिनि न, उहा त चईंदा कृष्ण समर्पण। श्री कृष्ण जो नाम छो वठंदा आहिनि, श्री गीता जो भॻवानु सम्झंदा आहिनि न। श्री राधे अर्पणम कॾहिं न चईंदा, ईश्वर या श्री कृष्ण अर्पणम चईंदा। ॼाणंदा आहिनि फल ॾियण वारो ईश्वर ई आहे। कोई साहूकार जे घर में जनम वठंदा त चईंदा आहिनि अॻियां जे जन्म में दान पुण्य कयो। मतिलबु ॾिसो दान पुण्य बि कंहिंजे अर्थ कंदा आहिनि, ईश्वर जे अर्थ कंदा आहिनि, है न। राधे कृष्ण जे अर्थ न कंदा आहिनि या कंहिं ॿिए कंहिंजे अर्थ न कंदा। दान कंदे समय ईश्वर अर्पणम कंदा आहिनि, छो जी ईश्वर अलॻि आहे, बाक़ी सभु अलॻि आहिनि, त उनजो फल उन्हनि खे ॿिए जन्म में मिलंदो। राजा बि ठही सघंदा आहिनि परंतु उहा आहे अल्पकाल कालकृष्ट समान सुख। राजाउनि खे बि सन्यासी माण्हू सन्यास कराईंदा आहिनि त उन्हनि खे चईंदा आहिनि स्त्री के सर्पणी, त उहे चईंदा आहिनि स्त्री सर्पणी आहे। लेकिन द्रौपदी त पुकारे ई न, दुशासन मूंखे दंगन कंदा आहिनि, त स्त्री सर्पणी आहे त पुरुष दुशासन थी विया। हाणे बि अबलायूं केतिरियूं पुकारदियूं आहिनि असांजी लाज रखो बाबा, असांखे ॾाढो मारदा आहिनि, चईंदा आहिनि विख ॾियो न त खून करे ॾींदुमि। बाबा हिन बंधननि सां छुड़ाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि बंधन त खलास थियणा ई आहिनि, पोइ 21 जन्म कॾहिं नंगन न थींदा, हुते विकार हूंदो ई न आहे। हिन मृत्यु लोक में ये अंतिम जन्म, ये आहे ई विश्वस्वर, ये आहे ई विश्वस्वर। ॿी ॻाल्हि बाबा सम्झाईंदा आहिनि कि हिन समय मनुष्य केतिरा बेसम्झ थी विया आहिनि। जॾहिं कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि स्वर्ग पधारियो, लेकिन स्वर्ग आहे किथे, इहे त नर्क आहे न। स्वर्गवासी थी विया त ज़रूरु नर्क में ई हुयो न, अगरि उहो स्वर्ग वियो त मतिलबु हिते नर्क में हुयो। परंतु कंहिंखे सिधो चयो था नर्कवासी आहियो त क्रोध में अची करे बिगड़ी वेंदा आहिनि।
ईअं त तव्हांखे लिखिणो खपे फलानो स्वर्गवासी थियो त हिन जो मतिलबु तव्हां नर्कवासी आहियो न। असां तव्हांखे अहिड़ी युक्ति ॿुधायूं जो तव्हां सच स्वर्ग में वञो। ये पुराणी दुनिया त हाणे ख़तमु थियणी आहे न। असां तव्हांखे अहिड़ी युक्ति ॿुधाईंदासीं जो तव्हां स्वर्ग में हली वेंदा। ये पुराणी दुनिया त हाणे ख़त्म थियणी आहे। अख़बार में कढियो कि हिन लड़ाई खां पोइ विश्व में शांती थियणी आहे। 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक़ हुते हिकु आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। उहो माण्हू को चईंदा आहिनि हुते बि कंस जरासंधी आदि असुर हुया। त्रेता में रावण हुयो इहे चईंदा आहिनि। हाणे उन्हनि सां मथो केरु मारे। ज्ञान ऐं भक्ति में राॼीअ जो फ़र्क़ु आहे। एतिरी सहज ॻाल्हि बि मुश्किल कंहिंजी बुद्धि में वेंदी आहे त ईअं स्लोगन ठाहिणा खपनि। हिन लड़ाई खां पोइ विश्व में शांती थियणी आहे। ड्रामा अनुसार हिन लड़ाई खां पोइ विश्व में शांती थियणी आहे। कल्प कल्प विश्व में शांती थींदी आहे। पोइ कलयुग अंत में अशांती थींदी आहे। कल्प कल्प विश्व में शांति थींदी आहे। पोइ कलयुग अंत में अशांति थींदी आहे। सतयुग में आहे ही शांति। ये बि तव्हां लिखी सघंदा आहियो। गीता में भूल करण सां भारत जो इहो हाल थियो आहे। कहिड़ी भूल कई आहे गीता में? जो श्री कृष्ण जो नाम विझी शुरू कनि। पूरा 84 जन्म वठण वारा श्री कृष्ण जो नाम विझी शुरू कनि। श्री नारायण जो बि न विधो आहे। उन्हनि जी पोइ 84 जन्मनि में सां कुझु ॾींहं कम चाहींदा आहिनि। श्री कृष्ण जा पूरा 84 जन्म हूंदा आहिनि। शिव बाबा ईंदा आहिनि ॿारनि खे हीरे जहिड़ो ठाहिण त उनजे लाइ डिॿी बि अहिड़ी सोने जी खपे जंहिंमें बाबा अची करे प्रवेश करे। हाणे इहे सोने जो कीअं ठहे त फट सां उन्हनि जो साक्षात्कार कराई। तव्हां त विश्व जा मालिक ठहींदा आहियो। हाणे सोने जो कीअं ठहे त फट सां उन्हनि जो साक्षात्कार कराई। तव्हां त विश्व जा मालिक ठहींदा आहियो ब्रह्मा बाबा खे। हाणे मामिकम यादि करो पवित्र ठहो त झटि पवित्र थियण लॻी वेंदो। हाणे मामिकम यादि करो पवित्र ठहो त झटि पवित्र थियण लॻी विया। बाबा चवनि था कि मां ईंदो आहियां तव्हांखे। ॾिसो बाबा श्री कृष्ण जो नाम छो वठंदा आहिनि? छोकी श्री कृष्ण पूरा 84 जन्म वरिता अथई। श्री नारायण त उन्हनि जो शादी खां पोइ मतिलबु चेंज थी वियो न, पार्ट थोरो ॾींहुं चेंज थी विया न, इन करे शिव बाबा ईंदा आहिनि ॿारनि खे हीरे जहिड़ो ठाहिण त उन्हनि जे लाइ डिॿी बि अहिड़ी सोने जी खपे जंहिंमें बाबा अची करे प्रवेश करनि। हाणे बाबा चवनि कि सोने जो कीअं ठाहींदा त हिननि खे झटि साक्षात्कार कराई ऐं पवित्र ठहिण लाइ बाबा चई त ब्रह्मा बाबा पवित्र ठहिण लॻी विया। है न, पवित्र ठहिण बग़ैर ज्ञान जी धारणा बुद्धि में न थी सघे। शेरनी जो दूध सोने जे बर्तन में खपे। शेरनी जो दूध सोने जे बर्तन में खपे। ये त ज्ञान शेरनी जो दूध
छेने जे दूध जे लाइ सोने जो बर्तन खपे। त जेसिताईं असां पवित्र न ठाहींदासीं तेसिताईं असांजे अंदरि ज्ञान जी धारणा न थींदी। तॾहिं धारणा थिए। पवित्रता जी प्रतिज्ञा करे करे पोइ किरी पवंदा आहिनि। बाबा चईं, बाबा ब्रह्मा बाबा खे चईं पवित्र ठहो छोजी छेने जो दूध जे लाइ सोने जो बर्तन खपे। इहे ज्ञान त परमपिता परमात्मा जो आहे न। इनखे धारण करण लाइ बुद्धि शुद्ध खपे। अगरि बुद्धि में विकार जी ॻाल्हियूं हूंदियूं त पोइ धारणा न थी सघे। सो हिन करे न कोई ज्ञान त सभी ॿुधाए सघंदा आहिनि, है न। लेकिन अगरि जंहिंजी बुद्धि शुद्ध हूंदी, बाबा सां गॾु लॻल हूंदी, जंहिंजी बुद्धि में कोई बि प्रकार जो विकार न हूंदो, मतलब विकार, काम, क्रोध, लोभ, सभिनि जी अविद्या हूंदी, उन्हनि जो तीर जल्दी लॻंदो, है न। त पवित्र खपे तॾहिं धारणा थींदी। पवित्रता जी प्रतिज्ञा करे करे पोइ किरी पवंदा आहिनि त योग जी यात्रा बि ख़तमु थी वेंदी, ज्ञान बि ख़तमु थी वेंदो। के चई न सघंदा भॻवान वाच्य काम मां शत्रु आहे, उनजो तीर लॻंदो न, उहो पोइ कुकड़ ज्ञानी थी वेंदा। मतिलबु ज्ञान ॿुधाईंदा रहंदा, शुद्ध ज्ञान त कोई बि ॿुधाए सघंदो आहे न, लेकिन उन्हनि जे वो बुद्धि में धारण थिए, उन्हनि जे वो बुद्धि में धारण थिए, ईअं न थींदो आहे। कोई बि विकार न हुजे, रोज़ पोता में रखो। जीअं बाबा सर्वशक्तिवान आहे, वैसे माया बि सर्वशक्तिवान आहे। अधु कलाक रावण जो राज्य हलंदो आहे, हिन ते जीत बाप बग़ैर कोई पाराए न सघंदा आहिनि रावण ते। ड्रामा अनुसार रावण राज्य बि थियणो ई आहे। भारत जी हार और जीत ते ड्रामो ठहियलु आहे न। इहे बाप तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। मुख्य आहे ई पवित्र थियण जी ॻाल्हि। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो आहे पतितनि खे पावन ठाहिणु। बाक़ी शास्त्रनि में पांडव ऐं कौरवनि जी लड़ाई आहे, जुआ आदि वेही ॾेखारे अहिड़ी ॻाल्हि त थी न सघे। राजयोग जी पढ़ाई अहिड़ी हूंदी आहे छा? हीअं थींदी आहे छा राजयोग जी पढ़ाई? युद्ध जे मैदान ते गीता पाठशाला युद्ध जे मैदान ते कोई गीता पाठशाला थी सघंदी आहे छा? काथे जनम मरण रहे शिव बाबा पूरा 84 जन्म वठण वारा, और काथे जन्म रहित शिव बाबा ऐं काथे पूरो 84 जन्म वठण वारो श्री कृष्ण। उन्हनि जे अंतिम जन्म में बाबा अची करे प्रवेश कंदा आहिनि। केतिरो क्लियर करे बाबा सम्झाईंदा आहिनि न। रस व्यवहार में रहंदे बि पवित्र ज़रूरु ठहिणो। सन्यासी त चईंदा आहिनि भई इकट्ठा रही न सघंदा। चओ तव्हांखे त कोई प्राप्ति आहे ई न, है न। चओ तव्हांखे त कोई प्राप्ति न आहे न त कीअं रहंदव? मतिलबु सन्यासियुनि खे त कोई प्राप्ति ई न आहे त कीअं रही सघंदा? हिते त विश्व जी बादशाही मिलंदी आहे। बाबा चवनि था हिते त विश्व जी बादशाही मिलंदी आहे न। बाबा चईंदा आहिनि त एॾी उहो चईंदा आहिनि भई विश्व जी बादशाही खपे त हुनजे लाइ ॿार पवित्र त रहणो ई पवंदो। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजे ख़ातिर कुल जी लाज रखो। शिव बाबा चईंदा आहिनि इन जी ॾाढ़ी जी लाज रखो। ये अंतिम जन्म पवित्र रहो त स्वर्ग जा मालिक ठहींदव। पंहिंजे लाइ ई महिनत कंदा आहिनि, ॿियो कोई स्वर्ग में अची न सघे। ये तव्हांजी राजधानी स्थापना थिए थी, इन में सभु खपनि। हुते वज़ीर आदि हूंदो न, हुते वज़ीर आदि हूंदो ई न आहे। राजाउनि खे राय जी दरगाह न आहे। पतित राजाउनि खे बि हिकु वज़ीर हूंदो आहे। हिते त ॾिसो केतिरा मिनिस्टर्स आहिनि, आपस में लड़ंदा रहंदा आहिनि। बाबा त सभी झंझटनि सां छुड़ाए ॾींदा आहिनि।
3000 वर्ष पोइ कोई लड़ाई न थींदी। 3000 वर्ष पोइ कोई लड़ाई न थींदी, जेल आदि न हूंदो। 3000 वर्ष श्री बाबा चईंदा आहिनि न, सत्य त्रेता में बि सुठो हुयो, द्वापर में बि थोरो बहुत सुठो हुयो। जेल आदि न हूंदी, कोर्ट आदि कुझु न हूंदो, हुते त सुखी सुख आहे। हिन जे लाइ पुरुषारथ करिणो आहे। मौत त सिर ते बीठो ई आहे न। याची यात्रा सां विक्रमाजी ठहिणो। याची यात्रा सां विक्रमाजी ठहिणो आहे। तव्हां ही मैसेंजर आहियो जो सभिनि खे बाप जो मैसेज ॾींदा आहियो कि मनमना भव। असां ही मैसेंजर आहियूं जो सभिनि खे इहो मैसेज ॾींदा आहियूं कि हाणे मनमना भव। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करो त तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठही वेंदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा धारणा जे लाइ मुख्य सार। ज्ञान जी धारणा करण लाइ पवित्र ठही बुद्धि रूपी बर्तन खे स्वच्छ ठाहिणु। सिर्फ़ कुकड़ ज्ञानी न ठहिणो, डायरेक्ट बाप ॿियो आहे डायरेक्ट बाप जे अॻियां सभु कुझु अर्पण करे श्रीमत ते हली 21 जन्मनि जी राजाई वठणी आहे असांखे। 21 जन्मनि जी राजाई बाबा चई न कि राजाई वठण लाइ पवित्र ज़रूरु ठहिणो। छो जी जेसिताईं असां विकार न छॾंदासीं तेसिताईं असांजी बुद्धि में ज्ञान जी धारणा न थींदी। ऐं राजाई वठण लाइ त ज्ञान जी धारणा खपे न, है न। त हुन लाइ विकार छॾणा ई पवंदा, मतिलबु पवित्र रहणो ई पवंदो। मतिलबु काम विकार जी अविद्या, काम क्रोध लोभ अहंकार, आचरी स्वभाव संस्कार पुराणी ॻाल्हियूं सभु कुझु न हुजनि। सिर्फ़ु बाबा ऐं मां बाबा जो ई सभु गुण शक्तियूं ज्ञान, बाबा जहिड़ा ई संस्कार, बाप समान ठहिणो। वरदान। हर शक्ति के कार्य में लगाए करे वृद्धि करण वारा श्रेष्ठ धनवान व समझदार ठहो। समझदार ॿार हर शक्ति के कार्य में लगाइण जी विधि ॼाणंदा आहिनि। समझदार ॿार हर शक्ति के कार्य में लगाइण जी विधि ॼाणंदा आहिनि। जो जेतिरो शक्तियुनि खे कार्य में लॻाईंदा ओतिरो उन्हनि जी उहा शक्ति वृद्धि खे पाईंदी रहंदी। त अहिड़ो ईश्वरीय बजट ठाहियो जो विश्व जी हर आत्मा तव्हां द्वारा कुझु न कुझु प्राप्ति करे तव्हांजा गुणगान करे। त अहिड़ो ईश्वरीय बजट ठाहियो जो विश्व जी हर आत्मा तव्हां द्वारा कुझु न कुझु प्राप्ति करे तव्हांजा गुणगान करे। सभिनि खे कुझु न कुझु ॾियणो ई आहे, चाहे मुक्ति ॾियो चाहे जीवन मुक्ति ॾियो। है न, सभिनि खे कुझु ॾियणो ई आहे, चाहे मुक्ति ॾियो चाहे जीवन मुक्ति ॾियो। ईश्वर बजट ठाहे करे सर्व शक्तियुनि जी बचत करे जमा करो। जमा हुई शक्ति द्वारा सर्व आत्माउनि खे भिखारीपन सां दुख अशांति सां मुक्त करो। ईश्वर बजट ठाहे करे सर्व शक्तियुनि जी बचत करो। जमा की हुई शक्तियुनि द्वारा सर्व आत्माउनि खे भिखारीपन दुख अशांति सां मुक्त करो।
जे बाबा कॾहिं चईंदा आहिनि संकल्प जमा करो, ऐं पोइ संकल्प मतिलबु संकल्प शक्ति जमा करो, हुन सां श्रेष्ठ संकल्प करो। हाणे पंहिंजी शक्तियुनि खे जमा करो ऐं सर्व आत्माउनि खे ॾींदा वञो त उहो भिखारीपन दुख अशांति सां मुक्त थी वेंदियूं। ॿियो आहे शुद्ध संकल्पनि खे पंहिंजे जीवन जो अनमोल खज़ानो ठाहे वठो त मालामाल थी वेंदो। शुद्ध संकल्पनि खे पंहिंजे जीवन जो अनमोल खज़ानो ठाहे वठो त मालामाल थी वेंदो। मातेश्वरी जी जा वाक्य। हाणे विक्रम ठाहिण जी कॉम्पिटिशन न करणी आहे। पहिरियों त पाण वटि इहा एम ऑब्जेक्ट रखणी आहे की असांखे कहिड़े बि रीति सां पंहिंजे विकारनि खे वश करिणो आहे, तॾहिं ई ईश्वरीय सुख शांति में रही सघंदासीं। पंहिंजो मुख्य पुरुषार्थ आहे ख़ुशि शांति में रही करे ॿियनि खे शांति में लाहिणु। इन में सहन शक्ति ज़रूरु खपे। सॼो पंहिंजे मथां मदार आहे। ईअं न कोई न कोई कुझु चई त अशांत थी वञो न। ज्ञान जो पहिरियों गुण आहे सहन शक्ति धारण करो। ॾिसो अज्ञान काल में चईंदा आहिनि भल कोई केतिरी बि गारियूं ॾे, हीअं सम्झो कि मूंखे किथे लॻे। भल जंहिं गारियूं ॾिनियूं उहो ख़ुदि त अशांत हूंदो, उन्हनि जो हिसाब किताब पंहिंजो ठहियो। न सम्झो कोई अगरि अज्ञान काल में बि चईंदा आहिनि न हुन गारी ॾिनई तूं छो थो गुस्सो करे, है न, हुन जो ठहींदो। लेकिन असां बि अशांत थी वेंदासीं त कुझु चई वठंदासीं त असांजो बि विक्रम ठही वेंदो। त विक्रम ठाहिण जी कॉम्पिटिशन थोरी करणी आहे। पंहिंजे खे त विक्रम खे भस्म करिणो आहे न। त कोई कुझु चए त असांखे शांत रहणो। असांखे उन्हनि जीअं गुस्सो आदि या विकार बुराइनि जे वश थी करे कोई कर्म न करिणो। त बाबा चवनि था त हाणे विक्रम त जन्मांतर ठाहींदा आया आहियूं, दुख उठाईंदा आया आहियूं। हाणे त नॉलेज मिले थी न, हिन 5 विकारनि ते हाणे जीतो। विकारनि जो बि ॾाढो प्रभाव आहे, मतिलबु विस्तार आहे। ॾाढो सूक्ष्म रीति सां ईंदा आहिनि। कॾहिं ईर्ष्या अची वेंदी आहे त सोचंदा आहिनि हिन हीअं कई त मां छो न करां। इहा ॾाढी वॾी भूल आहे। पंहिंजे खे त अभूर ठहिणो आहे न। अगरि कोई कुझु चई त हीअं सम्झो हीअ मुंहिंजी परीक्षा आहे। केसि ताईं मुंहिंजे अंदरि सहन शक्ति आहे, हीअ मुंहिंजी परीक्षा आहे। केसि ताईं मुंहिंजे अंदरि उहा सहन शक्ति आहे। अगरि कोई चए मां ॾाढो सहन कयो, हिन बार में जोश अची वियो, त आख़िरी फेल थी वियो न। जंहिं कयो हुन पंहिंजो बिगाड़ी, परंतु पंहिंजे खे त ठाहिणो आहे न कि बिगाड़णो। मतिलबु इन टोटल पाण खे ई झुकणो आहे। ऐं हिन झुकण में असांजी प्राप्ति आहे। मतिलबु अगरि कोई असांखे डांटे थो, चिल्लाए थो, उल्टो सुल्टो असां सां करे थो, त सभु कुझु बाबा खे चई करे सहन करो। सहन करण सां छा थींदो कि असांजो विक्रम न ठही, है न। हिन बार बि जोश अची वियो त आख़िरी फेल थी वेंदो न, है न। त फेल थी वेंदो। जंहिं कयो हुन पंहिंजो बिगाड़ी, परंतु पंहिंजे खे त ठाहिणो आहे न कि बिगाड़णो। इन करे सुठो पुरुषार्थ करे जन्मांतर जे लाइ सुठी प्रारब्ध ठाहिणी। बाक़ी जो विकारनि जे वश आहिनि गोया, उन्हनि में भूत प्रवेश आहे।
भूतनि जी भाषा ही ईअं निकिरंदी आहे, परंतु जो दैवी सोल्स आहिनि उन्हनि जी भाषा दैवी ही निकिरंदी है। ॾिसो, काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश थी करे जो कर्म कंदा आहिनि हुननि खे त उहो सही लॻंदो है न। उन्हनि खे त लॻंदो भई हीअ सही आहे। उन्हनि खे कोई केतिरो बि सम्झाए त चईंदा आहिनि न न न, उहो त बसि भक्ति में हिकु ॿ ॾींहं पवित्र रही सघंदा आहिनि, क्रोध न करनि। बाक़ी हुननि जे लाइ त जीअं असांजे लाइ शुद्ध संकल्पनि जो भोजन आहे, हुनजे लाइ त उहो ई भोजन आहे, है न। त बाबा असांखे चवनि था त जंहिंमें विकार आहिनि हुननि में जीअं भूतनि जी प्रवेशता आहे, भूत जी भाषा ई ईअं निकिरंदी आहे, परंतु जो दैवी सोल्स आहिनि हुननि जी भाषा दैवी ई निकिरंदी। त पंहिंजे खे दैवी ठाहिणो आहे, न की आसुरी, है न। इन करे न काम, न क्रोध, न लोभ, न मोह, न अहंकार, न ईर्ष्या द्वेष, नफ़रत, घृणा, कोई बि विकार असां में न हुजणो खपे, हिकदमि शुद्ध, सर्व विकारनि जी अविद्या वारी आत्मा। अच्छा, ओम शांति। अव्यक्त इशारो आहे, परमात्मा प्यार जी अनुभूति ठहो त हिन अनुभव सां सहज योगी ठही उड़ंदा रहंदा। परमात्मा प्यार जी अनुभवी ठहो त हिन अनुभव सां सहज योगी ठही उड़ंदा रहंदा। परमात्मा प्यार उड़ाइण जो साधन आहे। उड़ण वारा कॾहिं धरनी जे आकर्षण में अची न सघंदा आहिनि। उड़ण वारा कॾहिं धरनी जी आकर्षण में न अची सघंदा आहिनि। माया जो केतिरो बि आकर्षित रूप हूंदो, लेकिन उहो आकर्षण उड़ती कला वारनि जे वटि पहुची न सघंदो, है न। जेका परमात्मा प्यार उड़ण जो साधन आहे न, उड़ण वारा कॾहिं धरनी जे आकर्षण ते न ईंदा। त माया जो अहिड़ा जो उड़ती कला वारा हूंदा न, त हुननि खे कोई बि प्रकार जी माया आकर्षित न करे सघंदी। माया केतिरी बि आकर्षित रूप वारी हुजे, लेकिन उड़ती कला वारनि खे आकर्षित न करे सघंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।